अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी काबीना ब्रॉडशीट कमीशन जी रिपोर्ट मिलण बैदि अहमद बिलाल सूफ़ी, तारिक फवाद, गुलाम रसूल, अब्दुल बासित, साकिब अली ऐं हसन साकिब ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त आसिफ ज़रदारीअ ख़िलाफ़ सुएज़ अकाउंट केस ॿीहर खोले सघिजे थो। जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद जी सरबराहीअ में जोड़ियल कमीशन सुएज़ केस जो ओरिजिनल रिकॉर्ड हथ कयो आहे। वधीक जाइज़ो वरितो पियो वञे। ब्यूरोक्रेसी ब्रॉडशीट सां कयल मुआहिदे जो रिकॉर्ड लिकाइण ऐं गुम करण जी कोशिश कई। रिकॉर्ड न रुगो इस्लामाबाद पर लंदन में पाकिस्तानी हाई कमीशन मां बि गुम कयो वियो। ब्रॉडशीट कमीशन जी रिपोर्ट पधरी। वफ़ाक़ी काबीना भारत मां खंडु ऐं कपह घुराइण बाबति इक़्तिसादी राब्ता कमेटीअ जी तजवीज़ रद्द करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त भारत सां वापार वालारियल कश्मीर जे क़ीमत ते नथा करे सघूं। भारत सां वापारी सरगर्मियूं चाहियूं था, पर भारत खे वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करणी पवंदी। NCOC ऐं इंट्रा-सिटी ट्रांसपोर्ट बंदि करण बाबति फ़ैसिलो न कंदी त असांखे करणो पवंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सुभाणे टास्क फोर्स जो इजलास तलब कयो आहे, जंहिंमें NCOC जी तजवीज़ुनि ते फ़ैसिला कया वेंदा। वॾे वज़ीर IG सिंध जे इख़्तिलाफ़नि वारियुनि ख़बरुनि खे बि रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म पारां मुल्क में कोरोना जे वधंदड़ केसिस ते गिणती ज़ाहिर। इमरान ख़ान चयो आहे त स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी कामयाब रही। मुल्क में मुकमल लॉकडाउन नथा करे सघूं, अवाम SOPs ते अमल करे। वफ़ाक़ी हुकूमत कोरोना खां बचाव वारी चीनी वैक्सीन कैनसाइनो जी क़ीमत मुक़ररु करे छॾी। कैनसाइनो वैक्सीन जी क़ीमत 4,225 रुपया मुक़ररु कई वई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त 98% शहरियुनि खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन फ्री लॻाई वई आहे। रूसी वैक्सीन बाबति मामिलो सिंध हाई कोर्ट में हलंदड़ आहे। कंहिंखे बि नारो न ॾींदासीं खंडु स्कैंडल में जहांगीर तरीन ख़िलाफ़ कार्रवाई कानून मूजिबि थींदी। वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त मनी लॉन्ड्रिंग ऐं खंडु महांगीअ में मुलविस आहिनि। रमज़ान में खंडु महांगी करण जी रिथा नाकाम बणाई आहे। हाणे खंडु जो एक्सटर्नल रेट मुक़ररु। फैसलाबाद स्टेशन ते केतिरनि ई ॾींहंनि खां स्कैनिंग मशीन ख़राब पियल। अमले जी लापरवाहीअ सबबु केॾी महिल बि नुक़सानु थी सघे थो। स्टेशन ते वेठल पुलिस एहलकार ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जा सामान पंहिंजे हथनि सां चेक करे रहिया हुया। ॿुधायो पियो वञे त उहा मशीन केतिरे ई अरसे खां ख़राब पियल आहे, पर इंतिज़ामिया उन तरफ़ ध्यानु ई न पई ॾिए। बहावलपुर शहर में ज़ाल मुड़ुस मिली करे पंहिंजे ॿिनि ॿारनि खे ज़हर ॾेई मारण बैदि पाण बि ज़हर पी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। ॿुधायो पियो वञे त कमु न मिलण सबबु ऐं जॻह जो किरायो ऐं लाइट जो बिल भरे न सघण सबबु अहिड़ो क़दम खयो। अफ़सोसनाक वाक़ियो। लाड़काणो भरिसां मशहूरी शरीफ़ रोड ते ॼञ सां भरियल बस ऐं ट्रैक्टर जो ओचितो एक्सीडेंट थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॿार हिकु औरत समेत 9 ॼणा अजल जो शिकार थी विया। केतिरा ई ज़ख़्मी, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ चांडका इस्पताल नियो वियो, जिन मां केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। नवाबशाह जे इलाइक़े सोसाइटीअ जे रहवासी नौजवान सागर अली ज़रदारी सांगड़ रोड जी रहवासण ज़ोया पठाण सां प्यार जो परिणो करे छॾियो, जंहिं ते तहफ़ुज़ जी अपील कंदे चयो आहे त असां हिक ॿिए खे पसंदि कंदा हुआसीं, हाणे असां शादी करे छॾी आहे। जंहिं ते नारी ज़ोया जो चवणु हुयो त मूंखे पंहिंजे वालिद ऐं भाइरनि मां ख़तरो आहे, जंहिं ते मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।